नाज़रीन हेडलाइन से मरी तव्हां सां अहम ख़बर शेयर कर रही हूँ। हैदराबाद वेझो हटड़ी में स्कूल वैन से हादसो पेश आयो है, जंहिं दौरान 9 शागिर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे जे ज़ख़्मी थियल शागिर्दनि खे सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस पारां ॼाणायो वियो आहे त ज़ख़्मी शागिर्दनि जी हालत ख़तरे भेरो ॿी रवां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। हैदराबाद वेझो हटड़ी में स्कूल वैन से हादसो पेश आयो आहे, जंहिंमें 9 शागिर्द ज़ख़्मी थिया। हादसे जे ज़ख़्मी थियल शागिर्दनि खे सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मी शागिर्दनि जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। हैदराबाद वेझो हटड़ी में स्कूल वैन से हादसो पेश आयो है, जंहिं दौरान 9 शागिर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे जे ज़ख़्मी थियल शागिर्दनि खे सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे हैदराबाद मां आवाज़ न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर इरफान अली मुखियो। जी इरफान, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, हैदराबाद के इलाके हटड़ी बाईपास वेझो स्कूली शागिर्दनि जी वैन सां हादसो पेश आयो, जंहिंजे नतीजे में 9 शागिर्द ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिबि ज़ख़्मी शागिर्दनि खे इलाज लाइ सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो वियो, जिते संदनि इलाज कयो वियो। ॿुधायो वञे थो त समूरनि ज़ख़्मी शागिर्दनि जी हालत जेका आहे उहा ख़तरे खां ॿाहिरि आहे ऐं उन्हनि खे मामूली ज़ख़्म रचिया आहिनि। जी ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी इरफान अली अपडेट करण लाइ।